नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे हैदराबाद में ख़बर ॾींदा हलूं त कश्मीरियुनि सां इज़हार यकजहती जे लाइ रैली कढी वई है। NPCIA पारां हैदराबाद में NPCIA जे मरकज़ी अॻवान अली शाह राशिदी पारां ऐं मिठू मारवाड़ी ऐं ॿियनि शिरकत कई है। इन मौक़े ते NPCIA जे मरकज़ी अॻवान अली शाह राशिदी पारां मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मोदी सरकार पारां जेको कश्मीरी मुसलमान ते ज़ुल्म कयो पियो वञे उन जी मज़म्मत कयूं था। कश्मीर पाकिस्तान जो हिस्सो है ऐं रहंदो। हिननि जो वधीक चवण त आलमी इदारे खां घुर करियूं था त कश्मीरियुनि ते ज़ुल्म बंदि कयो वञे ऐं उन्हनि खे आज़ादी ॾिनी वञे। उनको बोलो तुम शिया हो काफर हो, उनको बोलो तुम सुन्नी हो काफर हो। एक दूसरे से लड़ेंगे तो ये कमजोर हो जाएंगे। डिवाइड एंड रूल वाली पॉलिसी कि वो हमें आपस में लड़वाना चाहते हैं। और NPCIA इस वक्त पाकिस्तान की वाहिद तंजीम है, वाहिद ऑर्गेनाइजेशन है जो तमाम पाकिस्तानियों को एक प्लेटफॉर्म पे जमा होने का सबब। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।